नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त बरख क़ौम परस्त अॻुवाण ऐं पार्लियामेंटर अब्दुल मजीद ख़ान जतोई जी 15वीं वरसी अबाणे ॻोठ वेठो जतोई में मल्हाई वई। अब्दुल मजीद खेन जतोई जी वरसी जे मौक़े ते क़ुरान ख़ानी बाद ख़ैरात जो बंदोबस्त कयो वियो, जंहिंमें सवन माण्हुनि शिरकत कई। अब्दुल मजीद ख़ान जतोई जी मज़ार ते फर्ज़ंदनि इंजीनियर ज़फ़र अली जतोई, विलायत अली जतोई, अॻूणे MP एहसान अली जतोई जी अॻुवाणी में वफ़द हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। अब्दुल मजीद जतोई जी वरसी जे मौक़े ते सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर लियाकत अली जतोई, अॻूणे MPA सादिक अली जतोई, अॻूणे MPA एहसान अली जतोई, इंजीनियर ज़फ़र अली जतोई चयो त बाबा अब्दुल मजीद जतोई मुहब वतन ऐं सियासतदान हो, जंहिं सदाई असूलनि जी सियासत कई। असांखे बि असूलनि जो पाबंद रहण जो सबक़ ॾिनो आहे। असांजो ख़ानदान अॼु बि सियासत अवाम भलाई लाइ करे थो, अवाम खे हुक्मरानी ॾियारण संदुसि जो मक़सद हो। हिन मौक़े ते नियाज़ बुरड़ो, दमदार सदा हुसैन चांडियो, डॉक्टर गुलाम अब्बास मेहसर, हाशिम बुरड़ो, मोहम्मद अयूब खोसो, नूर जतोई ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।